शहदादपुर खां रिपोर्ट कर रहियो आहे गुलज़ार मंचांडियो। शहदादकोट में स्कूल जे प्लाट जे एराज़े ते कब्ज़ो कंदड़ पुलिस अहलकार जो स्कूल जे हेड मास्तर ऐं उस्तादनि मथां स्कूल टाइम ते हमलो। स्कूल अमले पारां वाक़िए जे हद जे थाणे ते इतला SDP ऑफिस ॿाहिरां एहतजाज। शहदादकोट ॻोठ साहिब खान लाशारी में स्कूल जे उस्तादनि ऐं हेड मास्तर मथां स्कूल जे प्लाट जे एराज़े ते कब्ज़ो कंदड़ पुलिस अहलकार अख्तियार लाशारी जो हमले में स्कूल जो हेड मास्तर तारिक सत्तार भट्टी समेत उस्ताद ज़ख़्मी। अहिड़े वाक़े खां पोइ उस्ताद स्कूल बंदि करे हद जे थाणे ते सेक्शन ते NC दाख़िल कराई। DSP ऑफिस ॿाहिरां जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो। उन मौक़े ते ॻोठ साहिब खान लाचारी जे हेड मास्तर तारिक सत्तार भट्टी, पेटेल अॻुवाण मुजीब मस्तोई, मुर्तज़ा वधो ऐं ॿियनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त स्कूल टाइम में स्कूल जे प्लाट ते कब्ज़ो कंदड़ पुलिस अहलकार अख्तियार लाशारी हेड मास्तर मथां हमलो कयो आहे, जंहिंमें धकनि मुक्कुनि सबबि हेड मास्तर ऐं उस्ताद ज़ख़्मी थी पिया आहिनि। हुननि चयो त कब्ज़ो कंदड़ अख्तियार लाशारी जे अहिड़े अमल सां स्कूल में मौजूदु शागिर्द हिरासत थी विया आहिनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस इंतिज़ामिया पुलिस अहलकार पटे भाई खे बचाइण लाइ संदसि पुठ भराई करे रही आहे। हुननि DIG लाड़काणो, SSP कंबर शहदादकोट समेत तालीम खाते जे वज़ीर ऐं आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल जे प्लाट ते कब्ज़ो कंदड़ पुलिस अहलकार मथां सख़्त कार्रवाई करे स्कूल इंतिज़ामिया समेत शागिर्दनि ऐं पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। ॿिए पासे स्कूल में छेड़े जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे।